ॿिए तरफ़ जेको आहे सो जवाबदारनि जी निशानदेही थिए त इहे वाक़िया थींदा आहिनि पुरस्कार कोशिश थिए थी इन क़िस्म जा थिए थी। महबूब बिरोही ठटे मां असां सां गॾु आहे। हिन वाक़िए ते समूरी सिंध में एहतजाज बि रिकॉर्ड थियो आहे। महबूब, अॼु ठटे में छा हड़ताल आहे? हड़ताल हुई, छा सूरत हाल रही? जी साहब, अॼु अल्ताफ जसकानी जी जेका बेरामाने कत्ल ख़िलाफ़ जेका सॾु हो आहे STP जी, उनखे भरपूर मोट मिली आहे। ठटे शहर समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में हड़ताल कई गई। हिन वक़्त ताईं काफ़ी इलाइक़नि में अञा ताईं कारोबार बंदि आहे। सुबुह खां वठी ठटे शहर समेत शहर जा शाही बाज़ार जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जिते बंदि रहिया, उते ठटे जी जेका दावेची आहे, मकली वारो इलाइक़ो आहे, धारो आहे, मीरपुर साकरो आहे, घोड़ाबारी आहे, ॻाढ़ो वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में हड़ताल वारी सूरत रही। जमपीर में बि हड़ताल रही, जॾहिं त धारे ऐं मकलीअ ते जेके नौजवान जेके आहिनि उहे निकिरी आया। STP जा अॻवान, जंहिंजी हिमायत में क़ौमी अवामी तहरीक ऐं ॿियनि तंज़ीमनि जा जस्टनि जा कारकुन, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जा कारकुन ॿाहिरि निकिरी आया। क़ौमी शाइरा ते एहतिजाज कंदे रोडनि ते जेका टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो ऐं मुतालबो कयो वियो त जवाबदार जेके आहिनि अल्ताफ जसकानी जे कत्ल केस में जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। जे STP जे अॻवाननि जे पारां जेको आहे जेतोणीकि जेके ज़िले जा अॻवान आहिनि या ॿिया अॻवान आहिनि उहे तदकीर वारी रस्म में शामिल हुआ, पर जेके कारकुन हुआ शहरनि में उन्हनि एहतिजाज खे कामयाब कयो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते उहे। महिरबानी महबूब, महिरबानी। शहरियार जेको टंडो अलयार शहर आहे, कल्ह ई जॾहिं वाक़ियो थियो त